पीरगोठ शहर के मेन बाजार छितीपुरी कंगरी महला कोट दीनल शाह कॉलोनी अस्पताल रोड थाना रोड हिंदू मोला ऐं ॿिनि हंधनि ते गटर ऐं नाला उथरण करे गंदो पाणी बीहजी वियो जंहिं ते शहर में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। गंदो पाणी बीहण करे घिटियुनि ऐं रस्तनि ते बदबू ऐं पखिड़िजी वई आहे जंहिं करे शहरी सख़्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी पीरगोठ जे हर महीने सवा करोड़ रुपया बजट हुजण बावजूदि शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे। शहरनि घुर कई त शहर मां गंदगी जो आज़ार ख़त्म करे ईंदड़ बजट शहर ते ख़र्च करे परेशानी ख़त्म कई वञे। कॾहिं कमु थियो ई न आहे, कई दरख़्वास्तूं कयूं माना हेॾे हिकिड़ो भंगी बि न ईंदो आहे असां वटि सफ़ाई करण जे लाइ। इलाही बीमारियूं आहिनि ऐं पाणी नलकनि जा ईअं थी विया आहिनि तव्हां ज़हर थी विया आहिनि। असांजो मुतालबो इहो ई आहे त असांखे सीसी ब्लॉक ऐं रोड ऐं नालियूं असांखे सहूलियत मिले। पानी कोड़ो आहे, सॼो ई पाड़े में कोड़ो आहे, को बि बीठो कंहिं वटि कोन्हे को पानी हिते असां वटि मिठो न आहे, पाणी सिर्फ़ु खारो आहे जेके बि कोई बि इस्तेमालु करे थो उनमें जेको आहे बीमारियुनि जो वधण जो खंदेशो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk